जिए के असांजे लाइ आसानी थे वो जमा करे वठो ख़त्मा दरूद सलात दरूद जेके कंहिं जेके वज़ीफ़ा वर्द पूरे साल में पढ़ी कर इकट्ठे करे खणी आया आहिनि या उन्हनि जी महिनत आहे या उन्हनि जी मुहबत आहे जो भाड़ा किराया ख़र्च करे वक़्तु पंहिंजो क़ीमती कढी करे उन्हनि खे अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे मुहबत ई आंदो आहे ऐं उन्हनि खे साईं जी मीर जी मुहबत आंदो आहे सो ये महिरबानी करे जमाओ करे वेठो त जीअं का असांजे लाइ दुआ करण में आसानी भी थे टाइम भी बचे काफ़ी शायद टाइम थी वियो आहे 11:16 थिया आहिनि जीअं कि 2 मिनट ज़िक्र पढ़ंदासीं ज़िक्र करण खां बाद में फ़ौरन जो फ़ौरन दुआ थींदी हिकु दफ़ो अलम शरीफ ज़्यादा कुल्ला शरीफ पढ़ो बिस्मिल्लाह रहमान रहीम अल्हम्दुलिल्लाह सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़दूबि अलैहिम फलिल्लाहिल हम्दु बिस्समावाति व रब्बिल अर्दि रब्बिल आलमीन वल हल किब्रिया बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम कुल हुवल्लाहु अहद मुझे मिठा रब करीम जो कुछ कर अल्लाहु आमीन अल्लाहु आमीन जंतन पाकान सय्यदना मुर्शिदना महबूब सुभानी गौस आज़म अय संजारा मा संजारा बर अल्लाहु आमीन इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम मिठाई ज़िक्र खुदा जो यो ज़िक्र अमा जे घरन में भी थे हे जो नाहक गाना डिशूं टीर मटीर अजाया गाना अज फिल्मूं में ही नाट नखरा थियनि उन खां जे करे खुदा जो ज़िक्र थे तो बेहतर ना है असीं चाहूं था त तव्हां जे घरनि में भी रहमत थे अमा जे घरनि में अमा जे अहल अयाल जे मथां अमा जे पाड़े पते जे मथां भी खुदा जी रहमत थे ये रब जो असां ते ख़ास फज़ल आहे मेहरबानी आहे ज़िक्र ऐं तव्हीं जॾहिं ज़िक्र पढ़ंदा त रब जा मलाइक अव्हां जे घरनि जे मथां रहमत वसाईंदा अल्लाह जे रहमत का सवा को रस्तो ही कोन्हे असांजो दुनिया में रहण खाइण पीअण ॾियण ॾसण ॾिसण ॿुधण या बि अल्लाह जी रहमत आहे समझो था हिननि अखियुनि सां ॾिसण हिननि कननि सां ॿुधण हिन ज़बान सां ॻाल्हाइण हिननि पेरनि सां हलण इहा बि ख़ुदा जी रहमत आहे यादि अथव ॾिसो अमा माज़ूरनि जी हालत जेके कननि खां ॿोड़ा आहिनि ज़बान खां बि गूंगा आहिनि वरी पंहिंजी तबियत खे ॾिसो त तव्हांखे ख़ुदा जे ॾिनल नेमत जो ज़रूरु शुक्रानो करणो पवंदो
शुक्रानो कंदा आहियो घट यादी कोने खुदा जो असांजे मथां भी एहसान आ एडा वड़ा करमान संसात जा जो न लाहे सघंदासे न गाए सघंदासे आहे न कसमा रब जो न लाहे सघंदासे न गाए सघंदासे खुदा जी रहमत तमाम वसी आ हिन दरबार ते हर बीमारी जो इलाज आ हाँ जे फसलन में नहीं जेकर बीमारी थे ये खुदा जे रहमत वारो इलाज वठो याद कयो उन फसलन में भी ऐं आज़ान जो आज़ान इंशाअल्लाह ताला मुसीबत खत्म बीमारियों खत्म फसल जा भला थींदा अब अल्लाह जी रहमत आहे ईमान से एड़ा फसल भला थींदा जो कंहिंजा भी न थींदा हे जो ट्रैक्टरन में अज फलाण जो कलाम अज टीरे जो कलाम अज मटीरे जो कलाम वेही ड्राइवर पंहिंजी निंड फिटाईंदा आहिनि उन खां जेकर इन में अल्लाह जो ज़िक्र हले तव्हांजे ट्रैक्टर में छा था सम्झो रहमत थींदी या न थींदी रहमत थींदी वाह वाह रब जी ज़ात थी ॾिसे हे ॿुधियूं ॻाल्हियूं नथा कयूं पर हिननि अखनि सां अलाह ॾेखारियो हिननि अखनि सां ॾिठो अथऊं सामी साईं जे दरबार में को शख्स आयो जंहिं साईं बीमारी लगी आहे ॾाढो ख़र्च कयो अथमि दवाउनि ते हिकिड़ा स्प्रा कया अथमि ॿियूं दवाऊं टियों नेठ मुंहिंजो दवाउनि में फसल पूरो थी वियो आहे ऐं मुंहिंजो हक़दार बि देवबंदी आहे सो उनखां अॼु इजाज़त वरितमि त हे दवाऊं गंज थियूं आहिनि मुंहिंजो फसल त ख़र्चम पूरो थी वियो आहे हाणे मूंखे इजाज़त ॾिए त पंहिंजे मुर्शिद ॾे वञा उनखां वारी पढ़ाए अचां वो पाण बि ॻाल्हि करे आयुसि साईं जे दरबार में पाण वारी बि पढ़ी ॾिनऊं ऐं पाण फरमाए थो वञी बांकू ॾे फसलनि ते हे चैनी कुंड ते देवबंदी खे ॾुखियो पियो लॻे त यार हाणे पीरनि जे कढ हीअ त नई ॻाल्हि थी वई यार पीआ ड्र जॾहिं साईं मूंखे वारी पढ़ी ॾिनी बांगा में हिन में फसल में वारी बि छटीअ में खुदा जी कुदरत सुबुह थियो अचे थियूं कबरियूं लहनि मुंहिंजे फसल में अलाए काॾां कबरियूं आयूं जी त मेड़े सभु चट करे छॾियूं मूंखे बि हार खार हुजे ॾाढी ख़ुशी बि थिए पई वियुसि वञी पंहिंजे हक़दार खे वठी आयुसि चयोमांसि हे ॾिस त सही कहिड़ो लका थियो आहे हे कबरियूं काॾां आयूं आहिनि तूं ॾिस न ऐसे कबर ने उन्होंने कहे था अगे ही कलर बलर आवा फसल के स्प्रे भी थेला हुआ वरी बीमारी मुसीबत वही बांगा जो दिन में सही एड़ो मुझो फसल थियो जो सफा गंज थियो यानी अल्लाह वारन वट हर मुसीबत जो इलाज है पर असल गाल आहे त असा के अल्लाह ये रस्तो वठाए न मिठाई साहब रहमतुल्लाह अलैह जन फरमाया आला किस्म जो सुनन शेर आ रब रुसे मत खसे रब रुसे अल्लाह अकबर अल्लाह अकबर अल्लाह अकबर रब रुसे मत खसे हणे की न हथियार वो दसे पार जम जुखर से जिए
सो अल्लाह नाराज़ न थी। हमेशा कोशिश हुजे हर इंसान जे लाइ, हर हैवान जे लाइ, हर गरीब मिस्किन जे लाइ एहसास हुजे। ऐं अमा उन जे लाइ अमा उन जे मथां एहसान कंदव। हदीस मुबारक आहे, हज़ूर फरमाइनि था त तव्हां उन जे मथां एहसान न कयो ॼण मां अलाह जे मथां एहसान कयो। हक़ीक़त छा आहे त ख़ुदा असांजे एहसाननि खां पाक आहे, पर उन्हनि माण्हुनि जे लाइ एज़ाज़ ईअं आहे त हमेशा कोशिशि कंदा कयो अव्हां जे हथ खां, अव्हां जे ज़बान खां अचल कंहिंखे ईज़ा न। ऐं निमाज़ क़ाइमु कयो, निमाज़ खे कंहिं हालत में न छॾियो। हिकिड़ा दीनी मसइला आहिनि, इहे अव्हां खे सेखारियां थो, सिखो ऐं इन ते अमल बि कयो। जीअं कि निमाज़ मग़रिब जी निमाज़ यानी सिज लथे वारी निमाज़ जो टाइम जेको आहे 1 कलाक 7 मिंटनि ताईं अदा आहे, कज़ा न आहे। को माण्हू सफ़र में आहे, को सफ़र में आहे, कंहिं हारपे सां आहे, कंहिं जंग बर में आहे, उनखे पाणी नथो मिले, मस्जिद नथी मिले, कंहिं अहिड़ी सवारीअ में आहे जो उहा सवारी उन जे लाइ बीहे नथी, पोइ उनखे लेट थी वई आहे, या कई ॿिया ई सबब थी था वञनि, त इन मग़रिब जे निमाज़ जो एतिरो टाइम आहे 1 कलाक। हाणे ईअं ॼाणी वाणी न करे जो हरू भरू पंहिंजो देर करे पढ़े, न, वक़्ती हालत लाइ उन जे लाइ परेशानी आहे, पाणी नथो मिले, मस्जिद न आहे, सवारी उन जे लाइ नथी बीहे, त एतिरो टाइम आहे मग़रिब जे निमाज़ जे लाइ। हलो ॿियो मसइलो ॿुधो, मुत्तक़ी ऐं परहेज़गार। मुत्तक़ी ऐं परहेज़गार, मुड़ा तवज्जो कयो, मुड़ा ॾिसो। जेको ॼाणी वाणी करे निमाज़ न छॾींदो आहे, ॼाणी वाणी करे निमाज़ न छॾींदो आहे, निमाज़ सां उनजी मुहबत आहे, पर वक़्ती तरह कंहिं धक लॻण जे करे बेहोश थी वियो, कंहिं सफ़र जे करे या कंहिं घणे ओजागे जे करे निंड पइजी वियो आहे, उन जा निमाज़ जा वक़्त हिकिड़ो बि फोत थी वियो आहे, ॿियो बि फोत थी वियो आहे, या कंहिं बीमारीअ जे सबब। ॿुधो तव्हांजे लाइ आसान, अलाह वटि ज़ुल्मत आहे कान का, चओ सभई चओ, ख़ुदा वटि जंहिंजो नालो आहे न ज़ुल्मत, ख़ुदा जो कसम, ख़ुदा वटि ज़ुल्मत आहे ई कान। असांजो दीन इस्लाम आसान आहे, ख़ुदा जी रहमत आहे, फज़ल आहे। हाणे मसइलो सिखो, कंहिं धक सबब जे करे उनजे निमाज़ जो वक़्तु फोत थी वियो आहे, हिकिड़ो बि वियो, ॿियो बि वियो, हाणे उन जे लाइ छा हुकुम आहे? जंहिं वक़्तु हौशम अचे, सम्झे त मुंहिंजो वक़्तु निमाज़ जो फोत थी वियो आहे, लाज़मनी उनखे ॾुख थींदो, फिक्र थींदुसि, परेशान थींदुसि, हीउ छा थियो आहे मूंसां जो हिकिड़ो वक़्तु निमाज़ जो, ॿियो बि वियो, टियों बि वियो। अल्लाह अकबर। हाय, पोइ उहो फौरन ई फौरन वज़ू सारे ऐं उहे जेके बि वक़्त हिन जा निमाज़ जा फोत थी विया आहिनि पूरी तरह अदा करे, ऐं इहे जेके बि वक़्त निमाज़ जा विया इहे सभु अदा बदबा, हिकिड़ो बि कज़ा न बदबो। अदा इस्लाम आसानी आहे, असांजे दीन में आसानी आहे,
यानी हज़ूर जे दीन में जंहिंजो नालो आहे ज़ुल्म त उहा आहे ई कान। जेके सफ़र जे लाइ हुकुम आहे हूअं तव्हां 4 रकातूं पढ़ो पर सफ़र जे दौरान 2 रकातूं करे पढ़ो। असां लाइ आसानी थी पई सफ़र जे लाइ। तव्हांखे किथे पाणी नथो मिले तयम्मुम करे नमाज़ पढ़ो, तयम्मुम करे पंहिंजो गुस्ल लाहियो, तयम्मुम करे पंहिंजो गुस्ल लाहियो, नमाज़ूं अदा कयो तेसी जेसी तव्हां पाणीअ जी हद ताईं पहुचो पोइ वरी तव्हांजे मथां गुस्ल वाजिब थींदो। त अहिड़ी तरह इहे दीनी मसइला आहिनि। जीअं माउ पीउ जे लाइ आहे, माउ पीउ जे लाइ नंढो मासूम ॿार उन पेशाब कयो कपिड़नि ते, नंढो सगीर ॿार आहे उहो जेसी अन्न नथो खाए उहो ॿार तेसी उन जे लाइ मुबाह पे नमाज़ पढ़े। अनाज जॾहिं उन खाइणु शुरू कयो पोइ न तेसी उन माउ पीउ जे लाइ इजाज़त आहे पियो पढ़े। अच्छा, ॿियो मसइलो हिकिड़ो जेको लाज़मनी आहे, कंहिं बीमारीअ जे सबबु कंहिंखे नासूर थियो, तकलीफ़ आहे, फुरड़ी आहे, या अहिड़ी मूरी बीमारियूं आहिनि जो उन खां तकलीफ़ जे दौरान उन जा कपिड़ा पाक नथा थियनि, जीअं की पेशाब का गदूद वग़ैरह जी कंहिंखे तकलीफ़ थिए थी त उन लाइ छा हुकुम आहे, उहो कोशिश करे पंहिंजे उन रत खे, पंहिंजे उन बदबूअ खे या कंहिं ज़ख़्म खे बंदि करे, भले को रत खे बंदि थो करे त बि रत उनजो बीहे नथो, आहे बि नमाज़ी, मुत्तक़ी आहे, परहेज़गार आहे। हाणे उन जे लाइ ईअं हुकुम आहे त नमाज़ पढ़ंदो रत भली वहंदो रहे, नमाज़ पढ़ंदो रहे। या जीअं कंहिं पेशाब जी तकलीफ़ आहे, हले थो वज़ू सारे थो वरी हुन खां कतरा किरी था पवनि, वरी वज़ू सारे थो हुन खां कतरा किरी था पवनि। हाणे उहो कोशिशि करे कपिड़नि जे मटाइण जी, पर हाणे सफ़र में आहे कीअं मटाए, केरु हिनखे ॾींदो कपिड़ा। हाणे उन जे लाइ हुकुम आहे त भली पेशाब जा कतरा करंदा रहण से नमाज़ पढ़ंदो। अमा ज़ुल्म त आहे इस्लाम में, असांजे दीन में आहे। बाक़ी हिकिड़ो सिंधीअ में चवंदा आहिनि, दिलि खोटी उज़र साईं उजागो थी पियो, नमाज़ इन करे सुबुह जी हली हुई। अल्लाह अकबर। अड़े तुंहिंजे आवाज़ कहिड़े कम जा, तुंहिंजा जलसा कहिड़े कम जा, तुंहिंजी नसीहत कहिड़े कम जी, जो अल्लाह जो फर्ज़ तो खां हले वियो। तोखे वाज़नि मां कहिड़ो फ़ाइदो थियो? खबरदार, खबरदार, अल्लाह जो फर्ज़ आहे। अड़े हुसैन ॾिसो करबला में भी नमाज न छॾी। अल्लाह अकबर, अल्लाह अकबर। हुसैन सां वधीक कंखे लाचारो सॼो साथ पुठो पियो, नंढड़ा नंढड़ा बेजड़ा सॻीअ पुठा पिया। हुसैन का वधीक उज़र कंखे हो। उन ते बुख ते हेॾी वॾी परेशानी हुई, पर हुसैन चयो त नमाज़ न वेंदी, नमाज़ न वेंदी।
दर्जे बचन जे मथां वॾो इम्तिहान हो पर इम्तिहान अहिड़ो अहिड़ो कोन्हे जो दुनिया चवंदी त बाबा दुनिया चवंदी बाबा हुसैन खां वधीक कंहिंखे लाचार हो हुसैन खां वधीक मजबूरी कान कई पर कसम रब जो त हुसैन जी निमाज़ कज़ा न थी ऐं तूं अती गुज़र घणा दवाइज़ ॿुधम इन कयम हूअं कयम गुरबत थी टीर थियो बचड़ा बुख ते हा निमाज़ वई छॾी अस्तग़फिरुल्लाह रबी ऐं तुंहिंजा उज़र कराइता न आहिनि निमाज़ ख़्याल सां गौर सां बचन खे भी पढ़ायो पाण भी पढ़ो खुदा जो खौफ रखो हिकिड़ी साईं असांजे हाजी दिलवारा रहमतुल्लाह अलैहि जो कौल आहे पाण फरमायूं बचा गुनाह भी हिकु अथव सवाब भी हिकु अथव ॿुधो अल्लाह वारनि जो कौल खौफ भी इन्हनि खे आहे मोहबत भी इन्हनि खे आहे ड्रिज भी इन्हनि खे आहे अमल भी इन्हनि जो आहे ॾिसो था न दरगाह वार शरीफ़ न कंहिंखां पिनूं था न कंहिंखां घुरूं था न कंहिंखे को ॾुबरो हाल ॿुधायूं था काॾां ख़ुदा जी ज़ात पंहिंजे ग़ैब मां रिज़्क़ पियो थो मोकिले संदन कौला पाण फरमायूं दुनिया वारनि जे अॻियां कंहिंजे बि अॻियां को ॾुबरो हाल न कंदा कयो खबरदार या पंहिंजे रब जी शिकायत था कयो कंहिं बि दुनिया वारे जे अॻियां हथ न टंगियो न कंहिंखे ॾुबरो वेही ऐं असांजी आदत आहे तबियत आहे वेही तन्हाईअ में कंहिं दोस्तनि यार घर वारनि सां वेही पिटको कंदा आहियूं त अॼु हीअ शइ बि न आहे हीअं बि न आहे हूअं बि न आहे ही हाल आहे पर पाण फरमायूं खबरदार पंहिंजे रब जी शिकायत था कयो न हुजे त पंहिंजे अलाह खां घुरंदा कयो ऐं अलाह जहिड़ो गनी कोन्हे अलाह जहिड़ो कंहिं वटि ॾियण ई कोन्हे अरे रब ओॾां ॾींदो ॼणा तव्हांखे वरी प्रचार ई कान कंदो ॾिसो था न हेतिरी जमात आहे राति खां वठी अलाए छा नंगर हलियो आहे मुसाफ़िर जे ओतिरियूं आहिनि एतिरियूं मर्द आहिनि का कमी कान्हे अलाए काॾा पियो ख़ुदा जो ग़ैब मां रिज़्क़ मिले या तव्हांखे करामत नज़र कान थी अचे या साईं मीर जी करामत आहे या इन्हनि जो फैज़ आहे या इन्हनि जी महिनत आहे या इन्हनि जो अमल आहे त ख़ुदा पंहिंजे ग़ैब मां रिज़्क़ पियो थो खाए उहे बि पिया था खाइनि त असां बि पिया था खाऊं हा तव्हांखे कंहिं हा गुनाह बि हिकु सवाब बि हिकु बस दंग थी वियो जमायत अर्ज़ कयो साईं भला आसान ॻाल्हि ॿुधाई अथव भला इन जी का तशरीह फरमायो पाण फरमायो त गुनाह आहे पंहिंजे रब खे विसारणु पंहिंजे रब खे विसारणो गुनाह उनखे यादि करणु सवाब बचा जंहिंखां रब विसरियल हूंदो न उनखां गुनाह ई गुनाह थींदा उनखे हलाल ऐं हराम जो फ़र्क़ु न रहंदो आलिम ऐं मज़लूम खे न सुञाणंदो उनजो हराम खाई खाई कल्ब अंधो थी वेंदो उन में का बि सुञाणप न रहंदी इन करे हलाल रिज़्क़ खाओ हलाल खारायो ऐं पाण बि खाओ छो जो साहबी ही ॻाल्हि हदीस शरीफ़ साहबी अर्ज़ खणी आयो हज़ूर जे दरबार में पाण करीमन खे चई मुंहिंजा सोना मूंखे त कंहिं अमल जी इजाज़त ॾियो करण सां जेकी बि दुआ घुरां मुंहिंजी मुस्तजाब थिए अला मौलवी साहब ईअं पाण फरमायोसि वञ हलाल रोज़ी पाण बि खा पंहिंजे बचन खे आरा जेकी बि दुआ घुरंदी तुंहिंजी मुस्तजाब थी वेंदी आसान ॻाल्हि आहे हिकिड़े अमल जी इजाज़त ॾियां इहो तोहफ़ो मूंखे मिलियो आहे
रहमत समझी जेकर चवां तो यार तोहफ़ो तव्हां ताईं भी पहुचायां क़बूल कंदो सभिनी हथ मथे न खयो शायद ही तोहफ़ो अथव ख़ुदा जे रहमत जो साईं वॾनि म्या साईं हाजी दिलमुराद रहमतुल्लाह अलैह जन जो चवण आ संदन कौल आ थोरो गौर सां ॻाल्हि सम्झो अवां जे लाइ वॾी फ़ाइदेमंद वरितो वॾो नुक़्सो अथव हे अलाह वारनि खां जेके नुक़सान मिलंदा आहिनि न ये सोन चांदी इन जे बराबरि नथी थी सघे पाण फरमायूं जेको रोज़ानो रोज़ 100 दफ़ा पढ़े हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाहिल अलियुल अज़ीम ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाहिल अलियुल अज़ीम पाण फरमायूं त असां उन जे ईमान जा ज़ामिन आहियूं अबा ईमान आहे मिल्कत हे जेको टणूं था खाऊं था पियूं था दुनिया में फ़ख्र सां था घुमूं या सॼी ईमान जी कुवत आहे ईमान मिल्कत आहे या न आहे इन जे बराबरि का बि मिल्कत थी सघे थी खुदा जो कसम ईमान जे मिल्कत जे बराबरि का मिल्कत न थी सघे पर पाण फरमायूं बस तव्हां इहो अमल कयो इंशाअल्लाह तव्हांजे मथां शैतानी हमलो न थींदो अव्हां जे ईमान जा ॾींहं क़यामत ऐं असां ज़ामिन आहियूं वॾी रहमत अथव अच्छा ॿी हिकिड़ी तव्हांखे मां ॿुधायां ॻाल्हि जेको आज़मायल अमल अमां नमाज़ में बीठा आहियो अलाह जी नमाज़ पढ़ो पिया था शैतान आयो अव्हां जे मथां दिलि में विसवसा विझणो ने शुरू करे नान शैतान वॾो हासदी आहे उन जो वरी सलाहकार असांजे नफ़्स कमीनो वेठो आहे जेको 24 कलाक असांजे कंधे जे मथां पियो थो असांखे शैतानी सबक सेखारे ॿुधो ही आम जगहनि तां ही अमल न मिलंदा आहिनि हेड़ा हथियार न मिलंदा शैतान जे विसवसनि जे बचण खां शैतानी शरारत खां बचण जे लाइ बीहंदा अहिड़ा हथियार न मिलंदा ये ख़तरनाक हथियार आहिनि जो इन शैतान जी इन पाड़ पटे छॾींदा हाँ नमाज़ में बीठा आहियो शैतान आयो अव्हां जे दिलि में तव्हांजे दिलि में विश्वास विझणु पंहिंजूं हरकतूं करणु ऐं इन कमीने जो कम ई इहो आहे कंहिं चङो अमल कंदव अचे विच में टंग अड़ाईंदो कंहिं न कंहिं क़िस्म जी हरकत कंदो पोइ तव्हां उन जे लाइ छा कंदव जॾहिं अव्हां जे दिलि में विश्वास शुरू थियनि तव्हां नमाज़ में बीठा आहियो बसि सिर्फ़ु ईअं चओ ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाहिल अलियुल अज़ीम खुदा जो कसम ईअं पाड़ूं जजी न छिनाए भॼी वेंदी ऐं नमाज़ में न भॼंदी नमाज़ न भॼंदी बसि अव्हां विश्वासन खां बची वेंदव करार ऐं सुकून सां नमाज़ अदा कंदा कयो ऐं जॾहिं हिन ज़िक्र कयो ही बि नुक़्सो ॿुधी छॾियो भला ज़िक्र जॾहिं कंदा कयो त जेकर ज़ाहिर वारियूं अखियूं बंदि कयो अंदर वारियूं अखियूं खोलियो इहो साईं भिटाई साईं जो सबक अथव सुभान अल्लाह इहो साईं भिटाई साहिब रहमतुल्लाह अलैह जन जो सबक आहे संदन शेर आहे पाण फरमाए था उपटियां त अंधियूं उपटियां यानी पटियां त अंधियूं पूरियां वनी पसन हुजूराने हुजरे अल्लाह अकबर या रसूल अल्लाह हक जार या अली जिंदाबाद
तो जिक्र करण वक्त अल्लाह जे यादगिरी में ऐं अल्लाह जी ज़ात हर इंसान जे अंदर में अखियूं अता फरमायूं आहिनि। मां तव्हांखे अॻिते हली वज़ाह सां इहा ॻाल्हि सम्झाए थो त अखियूं आहिनि अंदर में। अवां जॾहिं निंड कंदा आहियो ज़ाहिर वारियूं तव्हांजूं अखियूं बंदि हूंदियूं आहिनि, आराम में हूंदा आहियो, ख़्वाब शुरू थी वेंदो आहे। छा हलंदो आहे? रहमत वारा बि ख़्वाब थींदा आहिनि, ज़हमत वारा ख़्वाब बि थींदा आहिनि। ज़हमत वारा जेके ख़्वाब ख़तरनाक हूंदा आहिनि, ख़ुदा छल उन खां पनाह में रखे। कॾहिं कॾहिं माण्हू निंड में ख़्वाब जे हाल में पकिड़िजी वेंदो आहे, परेशान थी वेंदो आहे। निंड न हूंदी आहे पर उनजो अज़ाब हूंदो आहे। अब ईअं हूंदो आहे? ॻाल्हि ग़लति आहे या सही आहे? निंड उनजी करार वारी न हूंदी आहे, बेसुकून वारी निंड हूंदी, पर निंड न हूंदी ॼण त अज़ाब न हूंदो। सॼा हुनजा जिस्म लटा कपिड़ा पघरियल हूंदो, दिलि में फ़र्क़ी हूंदी, परेशान हूंदो, चवंदो निंड त न ही थिए त मुंहिंजे लाइ अज़ाब हुयो। अब ईअं हूंदो आहे? ऐं जेके रहमत वारा ख़्वाब हूंदा आहिनि उहे त सुभान अल्लाह सुकून ई सुकून हूंदो आहे। कॾहिं मदीने बीठो हूंदो आहे, कॾहिं काबे ते बीठो हूंदो आहे, कॾहिं कंहिं बुज़ुर्ग सां मुलाक़ात थींदी आहे, कॾहिं अबी अमा सां मिलंदो आहे, कॾहिं कंहिं मंज़र मकान ते बीठो हूंदो आहे, पर ॾिसंदो अंदर वारे अखियुनि सां सॼो नज़ाम नज़म। ज़ाहिर वारी त अखियूं बंदि हूंदियूं आहिनि न, बाक़ी कहिड़ो लका थियो, यानी साबित थियो त अंदर में अखियूं आहिनि। हाणे अल्लाह जी मर्ज़ी आहे त उन जा हिजाब जा पर्दा जॾहिं उन खां हटाए, उहा अवां जी पाकाई ऐं परहेज़गारी हूंदी त हिजाब जा पर्दा परे थी वेंदा ऐं अवां जो अंदर वारियूं अखियूं जॾहिं खुलंदऊं हाय त घर वेठे वेठा दीदार कंदो ऐं दुआ कंदा कयो त ख़ुदा छल अंदर वारी अखि खोले, अंदर वारी अखि खुले। बस जेकॾहिं अंदर वारी अखि खुली वेंदी न त तव्हांखे हलाल हराम ज़ालिम मज़लूम सभ जी ख़बर पइजी वेंदी। एतिरी बि ख़बर पवंदी अवां जे अॻियां को कूड़ थो अचे ॻाल्हाए, अवां जे अॻियां को नाटक का मश्किरी करे रहियो आहे, तव्हांखे उते जो उते अल्लाह जी ज़ात अवां जे अंदर वारे अखियुनि में एॾो पावर आहे, तव्हांखे उते ई उते ख़बर पवंदी त हे सच थो चवे या कूड़ थो चवे। सो अंदर जे अखियुनि जी हिजाब जो हुजणु ज़रूरी न आहे। अल्लाह साईं जंहिंजूं अंदर वारियूं अखियूं खोले त पोइ त मज़ा ई मज़ा आहिनि। सो अल्लाह साईं छल तव्हांखे ख़ुशि रखे। ॿियो ख़ासि जेको अर्ज़ु करिणो हो, वालदैन जो अदब, वालदैन जो एहतराम कयो। वालदैन जहिड़ी असांजा मुर्शिद साईं फरमाईंदा हुआ त अहिड़ो को ॿियो तव्हांजे लाइ पीर मुर्शिदी कोन्हेव। वञी उन्हनि जे कदमनि ते करियो, तव्हांजा जेके कम न थियनि उन्हनि जे कदमनि ते किरी ऐं दुआ घुरायो, तव्हांजा अण थियण वारा कम बि सवला थी वञनि। रुगो सुबुह सां उथी अबी अमा जे चेहरे जो दीदार कयव, ईमान सां तव्हांजे अमलनि में उमिरि जो सवाब लिखिजी वेंदो। साईं जन वाज़ मूंखे चिट्टा लफ़्ज़ यादि आहिनि। पाण फरमाया बा तव्हांजो अबू अमा ज़िंदा हा से पोइ बाबा हेॾे छो आया आहियो, उन्हनि खां दुआ घुरायो आहे न। अहिड़ा ॿिया पीर मुर्शिद ई कोन्हे। वञी वालदेन जे कदमनि ते करो, उन खां दुआऊं पनो जेकॾहिं गुज़ारे विया आहिनि उन जे लाइ कुल कलाम हदिया तोहफ़ा ख़ैर ख़ैरातूं उन लाइ कयो। वरी उन जो नतीजो हीअं थींदो जो तव्हांजो औलाद अहिड़ो सालियो थींदो जो तव्हां लाइ बि रोज़ रहमतूं मोकिलींदा रहंदा। इहो त अदले जो बदिलो आहे, वॾो वाक़ियो आहे, वॾो वाक़ियो आहे, क़ुरानी वाक़ियो आहे, अजीब वाक़ियो आहे। मूसा अलैहिस्सलाम संदसि वालिदा दुनिया मां विसाल करे वई, दादलो हो। अलाह साईं सां कॾहिं कॾहिं अजीब अजीब अहिड़ा सुवाल कंदो हो।
पोइ अर्ज़ु बि कंदो हो रब साईं हुनखे सम्झाईंदो हीअं करिणो आहे ही पैगाम पहुचा पंहिंजे उमत ताईं वो संदसि वालद दुनिया मां ज़ाहिरी तरह विसाल करे वई मूसा अलैहिस्सलाम तकड़ो तकड़ो स्पीड सां वियो तूर ते वञी चढ़ियो त निदा थिए थो मूसा जुती लाहे पोइ तूर ते अची मूंसां ॻाल्हाईंदो मुंहिंजा साईं का नाराज़ पियो आहे अॻे त मूंसां ईअं कॾहिं बि न थियो जो अॼु तव्हां गरम थी त मूंसां ही जुती लहरायो था रब साईं चयसि तुंहिंजी वालद दुनिया में हूंदी तुंहिंजे वास्ते दुआऊं घुरंदी मां रब बि तुंहिंजो एतिराम कंदुसि हाणे दुनिया मां उहा गुज़ारे वई आहे हाणे अदब ऐं एतिराम सां तूर ते ईंदो कर वॾी ॻाल्हि आहे वॾी ॻाल्हि आहे मुड़सा वञी आहे वॾी ॻाल्हि आहे यानी पाण फरमाईंदा असां लाइ मुर्शिद साईं त वालिदैन जहिड़ो ॿियो पीर मुर्शिदी कोन्हे वालिदैन जहिड़ो ॿियो पीर मुर्शिदी कोन्हे ख़ैरात जा मुस्तहक़ बि उहे आहिनि ऐं मुहबत बि उन्हनि सां कयो ख़ुल्क़ बि उन्हनि सां कयो दुआऊं बि उन्हनि खां पिनो अदब एतिराम बि उन्हनि खां कयो ऐं तव्हां वालिदैन जी दिलि ख़ुशि कई न त इंशा अल्लाह ताला ख़ुदा अव्हां जे दिलनि खे बि बाग़ बहार कंदुसि हाणे काफ़ी वक़्तु गुज़री वियो आहे ज़िक्र जो थोरो चंद घणे जे लाइ कंदासीं वेही ज़िक्र अलाह जो अव्हां अॼु बि पढ़ो पर घरनि में बि को मुक़ररु टाइम मुक़ररु कयो जेको ज़िक्र पढ़ंदा कयो त इंशा अल्लाह ताला रब करीम तव्हांखे शाद आबाद रखंदो बिस्मिल्लाह रहमान रहीम अफ़ज़ल ज़िक्र अला साईं रबी जल जलालू अमन व आलू वजो ला इलाहा इल्लल्लाह إلا الله
अल्लाह ला इलाहा
इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सुभानअल्लाह 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 वल्हम्दुलिल्लाह वला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर वला हौला वला कुव्वता इल्ला बिल्लाहिल अलियुल अज़ीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सल्लल्लाहु अलैका या रसूलल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह 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 सल्लल्लाहु अलैका या रसूलल्लाह वसल्लम अलैका या रहमतल लिल आलमीन। अल्लाहु आमीन या रब्बिल आलमीन या अरहमर राहिमीन
या करीम मौला या बाजारा साईं जेॾो तुंहिंजो नाम जेॾो तुंहिंजो नाम असीं बाजब मंगूं था ओॾी रिय थंबे रिय थूणी छपर तू शाम उजाड़ो कहाँ मिड़े मालूम आहे तो जैकी मंझ जान असीं तारीयत गोई था तुझे अल्लाह आमीन लुत्फ जी सैयद अब्दुल लतीफ जाए मौला तो वट कमी कान अल्लाह अदले न छुटा कर को फेरो फजुल सां अल्लाह आमीन अला मारू मिट मलीर जा सबई पर ख्यासूं सौखी बाएं सबको औखी में आ तू ही तू मालिक मतामू बुढ़ो न लाहिज बाझ जो अला पाए पांदुगचे में पाए पांदुगचे में अंगण जे तो अचन अवगुण ऐब कचायूं ढकण थी ढक जन तोणी लख जन तब माफियूं डिजन में डरा बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्लज़ीन आमनू व तत्मइन्नु क़ुलूबुहुम बिज़िक्रिल्लाह अला बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल क़ुलूब अल्लाहुम्मा जअल फ़ी क़ल्बी नूरन व फ़ी बसरी नूर सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़िही व नूरि अर्शी सय्यिदना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि व बारक व सल्लम अला मुश्ताक़ फ़कीर जे खिदमत में अर्ज़ा त जल्दी जल्दी ख़त्म शरीफ़ ॿुधायो अलाउंस कयो जल्दी त ख़त्म शरीफ़ जी दुआ